कादिर मर्सी साहब इहो ॿुधायो त वफ़ाक़ी हुकूमत सिंध खे एतमाद में वठण बदिरां ऐं CCI जी मंज़ूरीअ खां सवाइ भड़बांग इलाइक़े चोलिस्तान खे आबाद करण लाइ तकरारी केनाल कढण जी मंज़ूरी ॾिनी आहे। अवां उन फ़ैसिले खे कीअं था ॾिसो? सवाल इहो आहे त पीपल्स पार्टी ख़ुदि वफ़ाक़ी तमामु वॾी सहूलियतकार आहे। पीपल्स पार्टी जो पाकिस्तान जो वॾे में वॾो उहिदो जेको आहे सदर जो उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि आहे ऐं इनजे करे इहो चओ था त पीपल्स पार्टी खे एतमाद में न वठण खां सवाइ अहिड़ा वफ़ाक़ फ़ैसिला कंदो त इहो नामुमकिन आहे। पीपल्स पार्टी हुनजे हर सलाह में शामिल आहे ख़ुदि कमनि में। बाक़ी असांखे ऐं माण्हुनि खे ॿुधाइण लाइ अख़बारी बयान ताईं हिननि जो लुड़ सुड़ हलंदो रहंदो आहे। जीअं सिंधियुनि खे मुतमइन थियनि त बाबा असां बेवस आहियूं, असां तव्हांजे लाइ वॾा कमु कयूं पिया। हाणे सवाल इहो आहे त हीअ दरिया जेके बि आहिनि, हिकिड़ो त दरिया जो जेको पाणी आहे उहो इर्सा जी मर्ज़ी खां सवाइ उनजी मंज़ूरी खां सवाइ नथो विराए सघिजे। ॿियो इहो त जेके सूबनि जे विच में मसइला हूंदा आहिनि उन्हनि लाइ वरी CCI हूंदो आहे, काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जेका आहे उहा सूबनि जे विच में हिकिड़ो आइनी इदारो आहे। त जेके बि सूबनि जा गॾियल मामला हूंदा आहिनि उन्हनि में CCI खे एतमाद में वठी ऐं उन खां पोइ फ़ैसिला कया वेंदा आहिनि। त हिननि इर्सा खे पुछा कई आहे, न CCI खे पुछा कई आहे, न डायरेक्ट वर्किंग कमेटी आहे CCW टाइप उन्हनि खां जेको इहा कमेटी आहे वफ़ाक़ी वज़ीर मुशीर वही स्कीमूं ठाहींदा आहिनि उन मां हुननि इहो मंज़ूरी कराए ऐं सॼे मुल्क ते माण्हू था चाहिनि। तव्हांखे ख़बर आहे त असां त हिन ते महीननि खां वठी एतिरो करे चुका आहियूं त दरिया सिंध जो पाणी जेको आहे उन ते कंहिं क़िस्म जो डैम ऐं केनाल न खपे, छो जो अञा ताईं असांजो जेको एग्ज़िस्टिंग ऐं कमांड एरिया आहे जेको असांजी ज़रई ज़मीनूं अंग्रेज़नि जे ज़माने खां वठी आबादी जे हेठि उन्हनि खे अञा पाणी मुकमल आबादी जो टाइम सां नथो मिले। ॿियो जेको वॾो इशू इहो आहे त डाउन स्ट्रीम कोटड़ी जेको पाणी आहे उहो राउंड हीअर असांखे सॼो साल पाणी नथो ॾिनो वञे। 2-3 महीना बोर्ड वारा पाणी हुअं ई हू रोके नथा सघनि, उहो वञे थो पोइ असांजे खाते में लिखी छॾींदा आहिनि त 20 मिलियन एकड़ फुट वियो, 30 मिलियन एकड़ फुट वियो। इन करे सॼी दुनिया खे जस्टिफिकेशन पेश कंदा आहिनि पाकिस्तान जे माण्हुनि वटि त ॾिसो असां त 30 लख डाउन स्ट्रीम 25 लख डाउन स्ट्रीम कोटड़ी मोकिलियो पोइ बि सिंध मुतमइन कोन्हे। त इन क़िस्म जूं मश्किलियूं पंजाब सालनि खां करे पियो। उनजी पूरी नियत आहे त सिंध जे पाणी ते राताओ हणे धाड़ो हणे, पर हाणे उहे भले कोशिशूं कंदा रहनि पर असां सिंधिया माण्हू ख़ामोश कोन रहंदासीं। सिंध जे समूरनि ज़मीनदार ऐं हारी हल्कनि खे, आबादगार हल्कनि खे, पढ़ियल गिढ़ियल समाज खे इहो सम्झणु खपे त ईअं जेकॾहिं केनाल निकिरंदा रहंदा ऐं पोइ इहो रुॻो हिकिड़ो केनाल कोन्हे में उन मां वरी हज़ारे माइनर निकिरंदा जंहिंमें हिननि जी 10-10, 15-15, 20-20 लख एकड़ ज़मीनूं आबाद थींदियूं। चुलिस्तान मना ई रेगिस्तान ऐं ऋण जेकॾहिं सम्झो त जेकॾहिं तव्हांजा आम ज़मीन जेका आहे उहा 5 क्यूसेक में सैराब थींदी त हिते तव्हांखे खपंदो 25 क्यूसेक खपंदा। त इन जे करे हीअ जेका सूरत हाल आहे इहा ॾाढी गंभीर आहे ऐं सिंधियुनि माण्हुनि खे किनारे सां लॻाए तबाही जे हवाले ते करणु ऐं सिंध खे जेको आहे सो वीराने में तब्दील करण जी साज़िश आहे। इन करे सिंध जे माण्हुनि खे मुश्तरका इन जे ख़िलाफ़ आवाज़ बुलंद करणो पवंदो ऐं जदोजहद करणी पवंदी। अच्छा डॉक्टर साहब, साम्हूं आयल दस्तावेज़ मूजिबि पंजाब हुकूमत जी फरमाइश ते 2 खरब 11 अरब 33 करोड़ 99 लख 71 हज़ार रुपयनि जी लागत सां तकरारी केनाल ठाहियो वेंदो, जंहिंमां माइनर ऐं लिंक केनाल बि कढिया वेंदा। सिंध में अॻी पाणी जी खोट आहे, कोटड़ी डाउन स्ट्रीम में पाणी न आहे। वफ़ाक़ जो उन क़दम सां सिंध जी कहिड़ी सूरत हाल बीहंदी? हूं त सॼो पाकिस्तान खे पिनाइनि पिया त पाकिस्तान वटि पैसो कोन्हे, ही कोन्हे। हिननि जा वज़ीर आज़म, हिननि जा बिलावल भुट्टा, हिननि जा समूरा माण्हू जेको आहिनि सॼी दुनिया जे बैन अवी इदारनि वटि किश्तो खणी पिनंदा वतनि था त मुल्क हलाइण लाइ पैसो कोन्हे। ऐं हिते सिंध मनसूबनि लाइ हिननि वटि 211 अरब रुपया मौजूद आहिनि, 211 अरब रुपया ऐं 30 करोड़ रुपया मौजूद आहिनि, जंहिंमें हू सिंधियुनि खे इज्तिमाही मौत जे हवाले कनि था। तो हाणे अलाह जे बंदो सोचे हिकिड़ी अलाह करे ॿी ही जेके बि साज़िशूं कंदा रहनि सिंधिया माण्हू हिमत कंदा त इहे इनशाअल्लाह हिननि जा इहे चूलिस्तान में इहे सभु मनसूबा रुली वेंदा
ऐं सिंधु दरिया क़ाइमु ताईं रहंदो ऐं पाणी बंदि न करे सघंदा इंशाअल्लाह। अच्छा डॉक्टर साहब, अवां जी इन मामले ते अवां जी ऐं ॿियनि क़ौम परस्तनि जी छा हिकमत अमली हूंदी? बाबा असां ॾिसो हिते मुस्तकिल जनरल ज़ा जे ज़माने खां वठी सिंध जा माण्हू कालाबाग डैम कैनाल इन जे ख़िलाफ़ मुसलसिल जदोजहद करियूं पिया। हाणे बि असां ही त हींअर किसा थिया आहिनि, असां 6 महीननि खां माण्हुनि खे आगाही ॾियूं पिया त ही वॾे खां वॾो ज़रदारी खे सदर ठाहिण जो वॾे खां वॾी क़ीमत सिंधु दरिया जे पाणी ते दाड़े में ईंदी। हाणे सवाल इहो आहे त असां वटि को बम गोलो त कोन्हे न पुट, असां वटि आहे पंहिंजे अंदर जो इज़हार ऐं तारीख़ जे सच चवण जी ताक़त। उहो असीं चई ऐं असीं रोडनि ते बीठा आहियूं। जेकॾहिं सिंध जो अवाम जाॻंदो न ऐं सिंध जो अवाम पंहिंजे हक़ लाइ न निकिरंदो त पोइ नतीजो त कुझु कोन निकिरंदो। इन करे माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झी क़ौम परस्त सियासत सां गॾु बीहणो पवंदो ऐं हज़ारनि लखनि जी तइदाद में निकिरणो पवंदो। तॾहिं अहिड़ियूं लानतूं जेके आहिनि उहे डहंदियूं। जे न त हू पंजाब अपर पे रहंदा, हुनखे जेको खपंदो पाणी चोरी करे वेंदो। असां घर में ख़ुदकशियूं करण में मजबूर थींदासीं। अच्छा डॉक्टर साहब, KTN न्यूज़ 1 डिसंबर ते फ़ैसिलो कयो आहे त जंहिंजो उनवान आहे असां सिंधु जा वारिस आहियूं। इन फ़ैसिले खे अवां कीअं था ॾिसो? तमामु ज़बरदस्त ॻाल्हि आहे। इहो तारीख़ जो वॾे में वॾो सच आहे त असां सिंधी सिंध जा वारिस आहियूं। ही मादर वतन सिंध असांजो आहे ऐं इन करे कंहिं बि लुच लोफर, कंहिं काबली कंदारी जो, कंहिं गुजराती चौधरी जो, फैसलाबादी लाहौरी जो इन ते कब्ज़ो नाजाइज़ आहे। तो इंशाअल्लाह इन नारे सां गॾु हूंदासीं ऐं सॼी सिंध जो दिलि जेका इन नारे सां धड़कंदी इंशाअल्लाह। ठीकु आहे, वॾी महिरबानी डॉक्टर साहब KTN न्यूज़ खे वक़्तु ॾियण लाइ।